असां लाड़काणे में एहतियात कयूं था इहो सदाबहार आर्ट क्लब जे तरफ़ां असांजो दोस्त आहे अदाकार शफ़ीक अहमद भट्टी। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। मां अदाकार ऐं डायरेक्टर कुर्बान शेख सदाबहार आर्ट क्लब जे तरफ़ां अॼु असां हिते प्रेस क्लब पहुता आहियूं। त असांजो प्यारो दोस्त बहितरीनु अदाकार बहितरीनु सहाफ़ी शफ़ीक अहमद भट्टीअ जी 2-3 ॾींहं कम चोरी थी वई आहे, हिन वक़्तु वापसि नाहे कराई वई। असां उन हिसाब सां आया आहियूं प्रेस क्लब त ठठे स्क्रीन सां मुतालबो था कयूं, बराए महिरबानी असांजे अदाकार जी बहितरीन सां करे चोरी वापसि कराई वञे। शफ़ीक अहमद भट्टी जेको ठठे रहा हुआ, असां उन जे लाइ एहतिजाज कयो आहे सदाबहार आर्ट क्लब जे तरफ़ खां लाड़काणे खां। त जीअं असां अर्ज़ु था कयूं SSP ठठे खे त जीअं असांजे दोस्त ऐं असांजे भाउ खे चोरी वापसि कराए ॾिनी वञे ऐं उन सां इंसाफ़ कयो वञे। मां अदाकार ऐं डायरेक्टर कुर्बान शेख लाड़काणो सदाबहार आर्ट क्लब जे तरफ़ां प्रेस क्लब पहुता आहियूं। असांजो दोस्त शफ़ीक अहमद भट्टी जंहिंजो तालुक़ु ठठे मकलीअ सां आहे, 2-3 ॾींहं उन रक़म चोरी थी वई, वापसि नाहे कराए वई। असां इन करे प्रेस क्लब पहुता आहियूं त SP मुतालबो था कयो, बराए महिरबानी असांजे अदाकार शफ़ीक भट्टी जी चोरी वापसि कराई वञे। महिरबानी। हक़नि जी हासिलात ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल। जी नाज़रीन, दादू मां ख़बर न